आज नसीराबाद भरिसां अर्थर वाह जी खाटी न थियण ख़िलाफ़ ज़मींदार सरापा एहतजाज पढ़ियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था अल्ताफ़ कांदड़ो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं हिन वक़्त अर्थरवाह ते मौजूदु आहियूं, जितां ही अर्थरवाह नसीराबाद शहर ऐं पसकरदाई में गुज़री रहियो आहे, जिते लखे एकड़ ज़मीन आबाद थी रही आहे। उन्हनि जे आबादगारनि जो एहतजाज आहे त हिन अर्थरवाह ते गुज़िरियल 3 सालनि खां मुसलसल खाटी अची रही आहे। जेकॾहिं खाटी जेकी कई वई आहे उहा खाटी बि एस्टीमेट सरकारी अखरनि मुताबिक़ नथी कई वञे ऐं को बि असांजो ॿुधण वारो न आहे। उन सिलसिले में असीं हितां जे ज़मीनदार ऐं आबादगारनि सां अचो त ॻाल्हि ॿोल कयूं। सदन जो कहिड़ो मुतालबो आहे? फज़लमंद मसन वार्ड नंबर 12 जो काउंसलर गुज़रियल मां अर्ज़ु थो कयां त असां सां हिन अर्थरवाह ते तमामु वॾी ज़्यादती आहे। असां जूं ज़मीन तालके नसीराबाद में मुंहिंजूं ज़मीनूं आहिनि, उन ज़मीनुनि जे मथां मां बाईपास पुल अर्थर जी ते मां बीठो आहियां। पाण उन में जेकी बि खाटी मंज़ूर थी आहे उहा मां कल्ह शाम जो ॾिसणु आयुसि। मां ॾिठी उते ठेकेदार जो मुंशी बीठो हो, न कोई ऑफिसर मूं को इंचार्ज न को ठेकेदार। उन्हनि खां मां पुछा कई, हुननि चयो त असांखे इहा ई इजाज़त मिलियल आहे, इहो ई असांखे टीको ॾिनल आहे जेको असां कयूं था। जंहिंमें लपो लपो बि कोन पिया खणनि, कपर सॼा खाधा पिया आहिनि, उन्हनि खे भरनि कोन पिया। उते हिनमहिल उन अर्थर जी पुल ते मां शाख ते बीठो आहियां। हिनमहिल असां सां वॾी नाजाइज़ी आहे ऐं असांजूं ज़मीनूं घेराबाद बंजर बणिजी वियूं आहिनि। 4-5 साल थिया आहिनि त इहा खाटी मंज़ूर बि कोन थी आहे। नंबर ॿियो त हिते 3 साल जी हिते भितियुनि जी बाईपास खां वठी गाजी रोड ताईं जेके असां हिन में बाईपास जी पुलियूं मंज़ूर थियल आहियूं। उन मंज़ूर थियल पुलनि में इहो भितियुनि में बि 400 मीटर जी भितियूं ॿई पासा ठहियल आहिनि। उते फिटी कयूं हलिया विया आहिनि। ख़बर न आहे केरु पुछे त उते हिन में छो न ठीकु थियो। कहिड़ो मुतालबो आहे? हाणे असांजो इहो मुतालबो आहे त महिरबानी करे एस्टीमेट सां जेकी खाटी मंज़ूर थियल आहे उहा असांखे कराई ॾिनी वञे। जेकॾहिं उहा असांखे खाटी न कराए ॾिनी वेंदी त असांजे हज़ारे एकड़ जहिड़े बि ज़मीन असांजूं घेराबाद बंजर थी वेंदियूं। असां जेकॾहिं न थियो त असां भला ऑफिसरनि वटि कोर्ट में दर खड़काईंदासीं।